ॻोठ जी आहियां। असां सिंधी लड़न ऐं लॾनि जा मुहाफ़िज़ आहियूं। मथो ढकीस ढक मथो। किन त मां बि वॾो कयो पर उस्ताद सतोरे जे सिर मारे विधो आहे, फाड़े विधो आहे। खबर सुल्तान केड़ी खबर आंदी थई? अदा वडा भली खबर आंदी थम। अज वडेरे कंगाल खान जो पुट शहर दे निकरी आयो आ। सुल्तान खबर त पक्की है ना? हां दा खबर पक्की आ। तो बस ठीक आ, वडेरे जो पुट अज असा जो मेहमान होंदो। ऐं हां एक बी खबर भी आहे। केड़ी? वाया खबर आ त वडेरे कंगाल खान जो 10 लखन जो इनामी बॉन्ड निकतो आ। 10 लाख? वक्त अची वियो आहे हिक धक सां 3 शिकार करण जो। इन्हनि 10 लखनि जे एवज़ में हुनजे पुट खे खणंदासीं। वडेरो कंगाल खान जे पुट खे छॾाइण जे लाइ 10 लख खणी ईंदो। वडेरे खे 10 लखनि जे एवज़ हुनजे पुट जो लाश ॾींदासीं। 10 लख बि वेंदसि, पुट बि मरंदुसि ऐं पुट जो लाश ॾिसी पाण बि मरंदो। इन खे चइबो आहे हिक धक सां 3 शिकार। ऐं इल्ज़ाम ईंदो रमू धाड़ेल ते। लैया जटिया पुट वजी बजे पी के पैगाम दे सलीम खे रमू अगवा करे वियो। अवा यो ता सुठो नदा कयो। हलण वे गाड़ी में कॾहिं न आंदा। सॼण बस थकिजी पियो मी। त पोइ 2 मिंट हिते वेहूं था, पोइ अॻिते हलूं था।
लगे तो मुसाफिर है ओ वर जटा छाता कर पक्की है बेर मेरी ना होंदा सरकार तो जरा कने देर कोंदा मेरन खुदा पिया दई प्यार जा पक्की है सुतड़ा प्याहन बेचारा तो हिन जंग में छाता कन बस जो न थारे लतसा मिलकत मेण वाला प्यार करण वाला तसा छप्परी छाई केड़े गोठ जायो ऐं हिते छा था कयो असां भई घरा भरी आया बकवास थो करी दादा या असांजी मजबूरी आ हा दा असां जा माइट कदे असां खे हिक क्षण कोन ॾियन हा उन करे असां उन्हनि खे छॾे आयासीं बस कर चईन जे बाराणे प्यार लाइ पंहिंजे पीअनि जी पगन खे लताड़िया आयो पंहिंजी मारनि जी छातियुनि ते लतूं रखे घर जूं फितियूं टपिया आहियो जंहिं छातीअ में तव्हांखे सीअ खां बचाए रखंदी हुई ऐं उन लाइ तव्हांजा पीउ मां सॼी सॼी राति जाॻंदा रहिया ऐं इहो छा सोचींदा हूंदा त ही जवान थींदा त असां लाॻीतो सुख सां सुम्हंदासीं पर हुननि खे कहिड़ी ख़बर त तव्हां जवान थींदई हुननि जे खापनि खे फोरा फोर करे छॾींदो नादान छोकरा अॼुकल्ह जो हे प्यार उन हवा जे झूटे वांगुरु अथई जेको अची गुज़री वेंदो आहे बस मां हिसाब प्यार कंदो आहियां प्यार इहो प्यार नाहे हिकु वक़्ती जज़्बाती फ़ैसिलो ऐं उन जज़्बाती फ़ैसिले हज़ारी ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं अॼु बि अख़बारियूं खणी वञी ॾिस वञी हर हुन प्रेमी जोड़े जो मुंहुं कुझु ई ॾींहंनि में भित सां वञी लॻो आहे जेके पंहिंजनि माइटनि जूं इज़तियूं रस्तनि ते रुलाए ईंदा आहिनि मोटी वञो इन खां पहिरीं जो हे तव्हांजा सिर दुनिया जे अॻियां झुकनि वञी पंहिंजे पीउ माउ जे पेरनि में झुकाए उन्हनि खे राज़ी कयो हा दा तूं सही थो चई पर हो राज़ी न थिया त पोइ राज़ी न थिया तॾहिं तव्हां ते उन्हनि जो हक़ आहे जो तव्हांजा कंध कपे बि विझनि तॾहिं तव्हां उन्हनि जा थोरा नथा लाहे सघो दादा बस असां वापसि था वञूं पर दुआ कजो त असां कॾहिं जुदा न थियूं वरी भेण मां बि एतिरा संगदिल न आहिनि हूंदा तव्हां जो उन्हनि खे प्यार सां सम्झाईंदो त सम्झी वेंदा अदा तूं धाड़ियल न पर हिकु फ़रिश्तो आहीं जंहिं असांखे वॾी तबाही खां बचाए विधो चङो अदा माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह ख़ुशि कंदो वाह सरदारा मसे मसे को भलो कम कयो अथई लगे दोस्त दौरे जो सरदस हिन खे अकुल अंगूठो आया बस हेॾो वॾो नालो अफार त लभनि ई कोन था तुंहिंजा सोचे हूंदे मुंहिंजे पुट खे रमू अगवा करे ऐं तो कुझु बि न कयो वॾेरा मूंखे रमू तुंहिंजे पुट जो अगवा करण जो टाइम कोन ॾिनो त हिन चाहे त हिन टाइम ते अगवा कंदोसांसि हिन में मुंहिंजो केरु ॾिनो जे मूंखे ख़बर थो थिया न कयां सां कुझु त कुझु बस बस घणी बकवास न कर तूं खूनी आहीं न तो कॾहिं ज़िंदगी में मक्खी कान मारी आहे अॾो आहे न खूनी माण्हू हे सर यार तोखे तुंहिंजो पुटु मिलंदो या मुंहिंजो तोखे नास मिलंदो रमू मां अचाए थो इहो केरु आहे जेको असांजे इलाइक़े में अकेलो घुमंदो थो हुते लॻे थो मौत खयो अथसि
अचो त ॾिसूं इहो कहिड़ो सूरमो आहे। रमो तरस तरस तेरे ॾिसीस त इहो हथ में छा अथसि। तूं वञी पुछीस केरु आहे, मतां मां वञा मुंहिंजी ताशत में मरी वञे त पोइ। वाड़े वाह कंदा मां मंडो माण्हू किथे पहुचंदो सास। त पोइ सोच रहा तूं वञीस। सरदार हाँ वञा थो। पर पीउ पुछजांसि त इहो कात हथ में छा जे लाइ अथसि। सरदार कात मां झापो माण्हू मां कीअं वञासि। हाँ तो वञासि वही तो छा कयांसि। किथे रही रे। अरे चिड़ाई तो जैसे ताईं तूं हुन खां पुछंदे तैसे ताईं त हो तोखे कात वाहे कढंदो। त पोइ अचो त सभु गॾिजी हली था पुछूंसि त केरु रही ऐं असांजी जूह में अकेलो छो आयो आहीं। अचो मूंसां। केरु रही जो अकेलो जंग में आयो आहीं। लॻे थो तोखे मां ते खयो आहे। मां खूनी माण्हू खूनी माण्हू। अरे चुप कर अकेलो कोनी आहे सत कोनी न वठी आयो आहियां। हिते जो हिते ज़मीन नाले मासूकी कुत्ते से मां त ढिंगाणो आहे। मां सोच रहियो आहियां भाउ हाँ तो वरू हाँ मां त शरबत आहे। सरदार मुंहिंजो नालो न खण। रमू तू ही हाँ ही हुयो अदा करार ते खुश आहीं न। खामोश असां वॾा खूनी माज़ू मां कुत्ते कंदो सां वत ते पंहिंजा खंभ गोदी थो। मुंहिंजा मोला पतू कुकन बचाए असां खां वधीक केॾी चिल्लाती अथव। मां जदी तो बावदी रमो हिम्मत कर न त ही दाबो करे ईंदी। हल रे हल छा थो सम्झी त रमू टिजियो कौन टिजंदो रमू त जड़े खूनीअ खां। उस्ताद सदोरे जो कसम अज मां तुंहिंजो अहिड़ो त हशर कंदुसि जो दुनिया चवंदी तूं खूनी न पर म्युनिसिपालिटी जो बालो समझदी बालो। सफ़ा एदी गाला था एदी गाला तो मसला मा त्यास थी तो ना माना तू मसला त्यास थी वञ अचई थी ना मदद खपा जी यो बुधा कदे कंगाल काजो पुत सलीम किथे आ मुझी तो सा का दुश्मनी काने का मुझा भा ये न कर मुके बुधा सलीम किथे आ जो तो मुझी गिची में ओना किने छोदे जो खून विजी इन आंधे जो कसम दे रे उन बाते जो कसम दे इन एदी खीस जो कसम दे अदे इन जे गोदे जो कसम दे बुधा किथे आ दे। सलीम त छा वसीम अलीम कलीम या त को हकीम छॾाइण लाइ कोन ईंदी मरण लाइ तयार थी। छॾा जी ॻाल्हि न आहे तो देश जे पुत खे अगवा कया वो किथे आ अगवा सरदार तू गद्दारी रे से पुटे खणी माल फबार दो चाही रे यो कूड़ा छा मतलब आ ई कूड़ तो ॻाल्हि आहे शिकल सां कूड़ो थो लॻे ॾिसी त शिकल या त हाणे ख़बर पवंदी त तो देश कंगाल खां जे पुत खे अगवा कयो आहे या न अचई थी ये ना मां पास तो चाहे अरे हथ कट बंदूक छुट्टी पड़ी अली जुते ते कारतूस कटी थी
छुट्टी बंदी रहे तुम्हारी जिसे हलियो हे बसा सलीम के मुंह को न कवा अरे थिंगाड़ा कसनी मां जो सा को क्या ना रे अरे अंधा तू बुधाए ना सरदार सा कूड़ न थोड़ी सके अरे बता तू पूछीस सरदार अरे परेड हो लगे ही न थो कोनी अगवा करणो जे दादल हल मांगे करे है ना जैसा है अरे इश्क थे करे तो पोइ सलीम वियो करी जंहिं तोले सलीम खे अगवा कयो उन जो तव्हांजो नालो कयो कोनी लगे थो वडेरे असांजी दुश्मनी जो को टियों फ़ाइदो थो वठे इहा ॻाल्हि त असां सम्झूं कोन था असां न पास में जेको कातिन जी गंदगी थियूं त केरु असांखे वञी नथो सघे असांजा दुश्मन चवंदा आहिनि पार में थोरो रुगो ॾंद चकी ॾियनि खून कराइण माराइण असांजो कमु आहे हिनखे तबाह करणु असांजो कमु आहे सम्झो यार सम्झो पर अदा कोनी सलीम खे ॻोल्हण में असांजो साथ त ॾींदे न न छो भला तूं टिनी थो छा न दिञा कोन थो सलीम त मुंहिंजो बि यार आहे पर इन खां वधीक तोखे मौक़ो न मिलंदो पंहिंजे ग़लतियुनि खे सुधारण जो रम इहा तुंहिंजी इज़त आहे तुंहिंजे ॻोठ जी इज़त आहे त दुश्मन जी चंबे मां सलीम खे आज़ादु कराइजी ॻोठ में ईंदी तुंहिंजी वॾी इज़त थींदी अदा वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे मतलब त तूं मुंहिंजो साथ कोन ते तुंहिंजो बि वॾो नालो आहे इहो मुंहिंजो नालो अथई असल में मिटी जी चपटी आया आहे देश जीए त पोइ धरती आया आहे ना पर हा हिकिड़ी ॻाल्हि से हिन में रखिजां त मां तोसां सदा ई गॾु आहियां सुठो जो तूं अॼु बंदूक न लॻी त ॾाढी पाप लाइ विझी मसाला अदा अंधा अदा मंदा अदा इहो खीर वारा आदि मसाला हलूं था जेकी मूंखां ग़लती थी वेंदी मूंखे माफ़ कजो ख़ुदा हाफ़िज़ बच्चो दर्द चढ़का रोज नहीं उधी मुंडियो निकरे छोकरा तो पालियो थई जा ना मासी सभई घर में काने मुखे गडो ख्याल रखण ला चई रही है अरे चंद्रा ओडेरो बीठो आ दिसी कोन तो जन मासी केठिया बस अचण वारी हुंदी चाहे छो तो छोकरे दे रोब करी हां अदी सभई हेरिस बच्चो जे पारा माथो बासी वेठा पांजे पुट रमो के चो मुझे पुट के छड़े दे छो हाने पांजे हां में हथ पियो दी त खबर पई थई ना इहो ई त मां तोखे सम्झाइण आयो एतिरो मसलो कोन हो जेतिरो तुंहिंजो पुट सम्झो आहे हू अॼु बि हिन ॻोठ में अची सघे थो मां हुनखे हथ बि कोन लाहींदुसि बाक़ी हुनखे पाण खे सदोरे धारे थियण जो वॾो शौक़ु आहे हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह हीउ ॾिस मां वरी बि तोखे हथ थो ॿुधां मुंहिंजो पुटु मूंखे छॾाए तुंहिंजो पुटु तोखे मिले ऐं मुंहिंजो पुटु मूं त तोखे पहिरियां बि चयो हू मुंहिंजो एतिरो ॾोही कोन्हे को मुंहिंजे ॻोठ जा दरवाज़ा उनजे लाइ हमेशह खुलियल आहिनि ठीकु आहे मां वञी रमूअ सां मिलां थी चओ था दी मां बि तोसां गॾु हलां न न ज़रूरत कान्हे जेकॾहिं तुंहिंजो पुटु रमूं वटि आहे त सुभाणे शाम मूंखे ज़ालम वॾेरे खां बचा मूंखे मारे छॾींदो ॾिसी कोन थो बंदूक था हथ में हाणे मुंहिंजा पिफड़ कढी छॾे त पोइ बंदूक छा कंदी ये शाह पर बंदूक के नाले में कुतीस बंदूक खत्म तू जवान मुर्सा तू हिकड़ी गाल आहे मतलब कुछ कोन कंदी तरीको मोटा है उहो कहिड़ो तरीको है त मां सद कया पंहिंजी मां साथ सदोरे के उस्ताद सदोरे खे पोइ वारो कर सॾी करीस सद कयास हा मां साथ सदोरे Adito! Ding, 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 ding. हुकुम कर मासा दलालू मासा त यो को वडी रवान रमो सा विड़े तो बंदूक थोड़े से सदोरो बस वडेरा
बस एक कदम जेकॾहिं रमूअ ॾों वधायो अथई न हिकिड़ो ई कारतूस सीने में ठोके छॾींदोमांइ ऐं सीनो परोण करे छॾींदोसांइ। तोरा खान हिनखे मुंहिंजे हवाले कर। हे मुंहिंजो ॾोही आहे। जे ज़िंदा रहण चाहीं थो त वापसि हलियो वञ। तूं रमूअ जे वार खे बिंगो बि नथो करे सघीं जेसि ताईं मां जीअरो आहियां। मां हिनखे चेरो कोन छॾींदुसि। मां चवां थो त वापसि हलियो वञ न त चैन कुलनि ते पाण खे खणाए हलियो वेंदे। सतोरे जे हूंदे तूं मुंहिंजे यार रमूअ खे मारे नथो सघीं। उस्ताद सतोरा मूंखे हिन पापी जे हवाले न कजांइ। ही ज़ालिम मूंखे खाई वेंदी। हा भाई लॻे पियो सफ़ा डेढ जो आदम खोरे पुट थो लॻे भाई त न रमू न। तोखे त ख़बर आहे त मां मज़लूमनि जो साथी ऐं ज़ालिमनि जे लाइ ज़हर जी पुड़ी आहियां। लॻे थो त हिन जो बि ख़ात्मो असां त मुंहिंजे हथों थींदो न। बस आंडा गुंडा रात खोपो करीस भनी बस मरी हो ना। पर उस्ताद मां अकेलो काॾे वेंदुसि। रमू हाणे तूं पाण खे अकेलो न समझी। सदोरो हर वक्त तोसां गॾु हूंदो। हिन दुनिया में ज़ालिमनि जे अॻियां हीअ कंध झुकाई न त कंध कटिजी वेंदी। हमेशा घाट ऊंचो करे हलंदो कर छो त तूं सदोरे जो यार आहीं। काॾे आओ तव्हां ऐं हे ॿिया काॾे आ? ख़बर अथई वॾेरो मूंखे मारण आयो। उस्ताद सदोरे अहिड़ियूं बंदूकियूं हंसि फिफड़ ई फाड़े छॾियईंसि ऐं ॿियो त लालू बि गॾु हुयुसि। अरे 3 कलाक मां हिते बीठो आहियां। सवेर खां खोंखराटियूं ॿुधणी किक ॿधी वई। काॾां आयो वॾेरो जेको तोखे मारे पियो? अरे मूंखे नूर भटारे जो कसम आहे। लालू सॾ खेसि रड़ियूं कयईंसि अची वियो। अरे वरी खाब ॾिठो हूंदई। खाब किथे? अरे हक़ीक़त ही ऐं मूंखे कपिड़ा बि साॻा। पर ॿुध इन खाब जो मक़सदु छा थियो? अरे इन खाब जो मतिलबु अथई वरी का मुसीबत थी अचई। मुसीबत? अॻे ई झंग में इन खां वधीक वरी कहिड़ी मुसीबत ईंदी? बुख बि था मरूं। मासी खुश आ? अरे मुआ चंद्रा भागा धोई छा अंधा वरी किथा इता वठी आया हो। ए मासी तो के नजर आई आ? हां मां इते बिठिया मैं के लालू ला दाई किथा जमा थान ते मुजो पुट किथे आ? रमू अम्माई सरदार अम्मा 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 जी पुट अम्मा जी पुट कया अम्मा ओ जी कये अम्मा
जियो कया रुको अम्मा का गाल बुकर ओ बिहारी में थक दिया यहाँ को पानी प्यारी में रुको अम्मा अम्मा थक जी पया शरबत धिंगाणा वरू अम्मा के खणी अचो चोरा मुके इहो त ॿुधाए त वॾेरे जो पुट किथे आ अम्मा नूर भटारे जो कसम मुखे का खबर कान थई सॼे ॻोठ में हुन लॻो पियो आहे त इहो रमूअ कयो आहे वॾेरे जो पुट अॻुवा मुॾे वॾेरो पाण पायो अम्मा मनाई छा माराईंदी अलाए छा कुझु बि हुजे सुभाणे शाम जो मूंखे वॾेरे जो पुट खपे अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध बस इहो मुंहिंजो हुकुम अथई अम्मा दुआ कजाई छॾी त मारे साथियो आज़माइश जो वक्त अची वियो आहे पोइ तव्हांजी छा सलाह आहे सरदार हर मुश्किल में तो ता गडू तू रुगो हुकुम कर करनो छा है खबर पया वडेरे पुट सलीम के सुल्तान सजावल शबीर अगवा करे असा जो नालो इस्तेमाल कयो आ हाणे उनन खा सलीम के आजाद करान असा जो फर्जा सभनी जो रमू बस समझी विस तव्हां सब डिजो था मां तव्हां के पहिरीं चयो त तव्हां मूंखे कंहिं मैदान में ज़लील त कोन कराईंदो सो अॼु उहो वक़्तु अची वियो आहे नाहे मूंखे तव्हांजी ज़रूरत मां हुननि लाइ अकेलो ई काफ़ी आहे मां अकेलो हुननि लाइ माशाअल्लाह हयाती रही त वरी मिलंदासीं वॾा दुश्मन जो पुट असांजी क़ैद में आहे ऐं उज़ार बि असांजे हथ में आहे चओ त गोली हणी थधो करे छॾियांसि हा दा इंतज़ार छाजो आहे हिन छोरे खे ॾिसां थो त पंहिंजी बेइज़ती थी यादि अचे हुकुम कयो था वॾा त कयांसि रूह कब्ज़ न सिजावल न हिन जो हिन जे पीउ सां ॻाल्हाइण तमामु ज़रूरी आहे छो जे ही ज़रियो आहे 10 लखनि खे असां ताईं पहुचाइण जो अचे था वॾा हींअर ई ॻाल्हाए वॾेरे सां देर छो ॻाल्हाई तूं इहो तोखे मां पोइ ॿुधाईंदुसि तुंहिंजो पुट असां वटि क़ैद आहे जेकॾहिं उनखे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो त 10 लख रुपया खणी अचु ऐं पंहिंजो पुटु वठी वञ कहिड़ो सबूत आहे त मुंहिंजो पुटु तव्हां वटि आहे हा सबूत हींअर ई तोखे ॾियूं था न बाबा सही न हिननि खे पैसा न ॾिजे हे मूंखे उअं ई मारे छॾींदा ॿुधी पंहिंजे पुटड़े जो आवाज़ या गोली हणी सबूत ॾिए पर इहो त ॿुधाए अचणो किथे आहे त पोइ ॿुध अरे मुंशी अदा वॾा हाणी ॾे इजाज़त त हिकिड़ी गोली सां कयांसि हिनखे पूरो इजाज़त है त हाणे कर दिल जी हसरत पूरी अदा कुझु ख़्याल कजां किथे करीस ना मुंहं जो ख़राब हिन जा त 10 लख असांखे मिलणा हा सुल्तान तूं फिकर ई न कर
सुठो थियो वरू अची वई तूं यार मां पाण तोखे सारियां पियो उथी मथे उथां थो तकड़ जुदो करी अदा ही आहे जे गोली हलाई आहे तू केर आहीं रे फलाना टिंकरा मां तहां गुरु थारेला रमू थारेल रमू थारेल तूं आ लगे तो हिते मुंहिंजी दाशत बुझी वई आहे हा मां रमू थारेल हिकु बेले में बसी न आहिनि ठहंदा त पोइ तव्हां पंहिंजा किना पेर ठाहियो रे हा असां हितां ज़रूरु वेंदासीं पर पहिरियां पंहिंजा दुश्मन सभु मारे पोइ वेंदासीं चिड़ाई थो अहिड़ी दुश्मनी वारे मां वञा थो रमो ॾे कहिड़ो बूत मासीअ ॾे खणी वञा ऐं हुनखे छा चवंदुमि त तुंहिंजे पुट खे मौत जे मुंहं में छॾे पंहिंजी जान बचायो न यार मां त वञा थो बाक़ी तव्हांजी मर्ज़ी ठीकु आहे मां बि तोसां गॾु थो हलां बीह मां भलमि हा सभु वेंदो मां हिते वेही गाना खणी दुसरा हलो मुखे बेग हिन में 10 लख अब 10 लख बीता लिया मां अरे मुखे दे मुंहिंजो पुट वञे त भली वञे अरे पुट खे छॾे 10 लख न वञनि मां ओके अरे पगार असांखे कोन ईंदो बाक़ी पुट लाइ 10 लख विञाई ॾींदो मां कोनी सु मां पाण मारी सु थारे छाजे लाइ दवड़ो तूं चयो अंधो आको पंहिंजो माण्हू मारे विझे त पोइ अरे हथियार कहिड़े कम जा हिन में त गोलियूं बि कान्हनि के अहिड़ी दांबे ले खणी था हलूं ताबो बि कहिड़े कम जो ताक़त ॾेखार ताक़त पुछो अचो होए तो हजो अरे ज़ालिमो तव्हांजी दुश्मनी मूंसां आहे इन गरीब खे छो था मारियो चुप कर रे वॾा थकिजी पियासीं भाउ मोबाइल कायूं अचूं हा अरे चरिया मोबाइल जे खड़के ते वॾेरो ट्राह खां भॼी वञा त पोइ हथ छोड़ियो रे छोड़ियो हथ त मां बाहूं ॿधी तव्हांखे चवां त रे सॼे पुट खे छॾियो रे सॼे पुट खे छो जो मां अम्मा खे वचन ॾेई आयो आहियां त रे सॼे पुट खे मां वठी ईंदुसि त पोइ पंहिंजी माउ खे चओ त तुंहिंजे लाइ दुआ घुरे त तुंहिंजी जान हाजी थिए अम्मा
बीहे कम थई काजे भलो दोनी अरे हम करे अदा है को मुसलमान जो मवा तेरा संभाल कराई खुदा के वास्ते मुझे न मार बस बस कर रमू तू ठीक ताई बात ठीक है पर न यतीम के हमारे ढेर लगा कान झटपट में सिपाही पंहिंजे सिया पोजीशन चाहे झटपट में बाबा अरे मार पोई खुदाजी बाप पे मरा जा बड़े पे मरे आ मां ये न रमू साथी न बाबा ही रमू जा साथी न थई ही ब्या थई रमू तो मुजी जान बचैया बोतारा ओडस सामोडस
इहे 3 ॼणा लोफर अथई जेके पाण ॻोठ मां तड़े कढियो हो शबीर सिजावल सुल्तान भी पियो थी ॾिसी हो भोतारे माना 10 लाख रुपया बची आ न हाणे त मूंखे पंहिंजी पघार ॾींदे न कमु गुलू कंदे न मुंहिंजो बस कर जो कोई हिसाब करे छॾियो आहे अञा 10,000 मूं था थियनि 10,000 रुपया अञा बकाया मूं ते माना कमु मुंहिंजो गुलू वॾा हेॾी दफ़ा सफ़ाई लॻी पई आहे सफ़ाई अरे रमू धाड़ेला को बालो न आहे झटपट में जो सफ़ाई कंदो अरे पहिरीं खूनी ॾिसो खूनी किथे आहे खूनी सब खूनी मुनी सब मरिया मूंखे का ख़बर कान्हे तारे काथे मरिया ख्याल कर कंटा लगा अरे वाह रमू सभिनी खे तो ढेरी करे छॾियो झटपट में साहब नूर भटारे जो कसम मूं न मारियो आहे हिननि खे हाँ तो न मारियो आहे चवी तो एतबार था कयूं छो त जिगरी यार आहियूं सिपाही तू हल आई सभिनी मुर्दनि जे मथां फायरिंग करते सरकार खां इनाम वठूं इनाम जी ॻाल्हि आहे त पोइ साहब हिननि सभिनी खे मूं मारियो थो मां हाँ जिगरी यार आहियूं असीं 50-50 झटपट में 50-50 माने छा बाबा अधो अधु खुदा जी मां बि ॿ टे फायर करे पंहिंजी पिस्तौल जी गोलियूं खपायां जी मां बि ना मोटा झटपट में अचा थो हाणे हरदार किसी ने तो